नेक्स्ट वालेकुम सलाम। नौकरी लाया हाँ उते ख़बर आहे असांजो ऑफिस जी नौकरी जो आहे। हवा घणा सूट अथई? हाँ टे घटल ऐं खुशबू वशबू अथई न? सैंडल पेंडल घणा अथई? हिकिड़ी जुती आहे। ऐं ईअं जो साईं कोरमो खणी अचो, ईअं जो कोरमो खणी बाबा तुंहिंजी ड्यूटी तूं वञ बाबा वञ नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। वियो। अच्छा नालो छा अथव? साईं दीदार अली। साईं नौकरी आहे कंपनी में नौकरी आहे। अच्छा महिरबानी साईं महिरबानी। हाँ नौकरी त थिए आ। हाँ लॻो सही पिया तव्हां रोज़गार शख़्सियत था लॻो। महिरबानी साईं। ऐं घणा सूट अथव तव्हां वटि? साईं सूट ॿ टे अची वेंदा। नौकरी ॼाणंदा पोइ सूट ई सूट आहिनि। हाँ नौकरी ॼाणंदा सूट ई सूट न पोइ बि 4-5 सूट खपनि न। एतिरा आहिनि। हाँ आहिनि बिल्कुलु। ईअं आहिनि त पाड़े वारनि सां दोस्तनि सां हिननि सां वठी छॾिजो। तव्हांखे रोज़ सूट पाइणो आहे। हाँ सूट पियो ड्यूटी ते असांजी रिक्वायरमेंट आहे। ना रे ला शुक्र है पाड़े खे छो वठूं। अञा प्यान सूट जाम रोज़ सूट पाइणो आहे। ऐं तव्हांखे कंपनी 15,000 रुपया ॾींदी। अरे साईं अल्लाह ख़ुशि रखंदी। मुंहिंजो परवरदिगार तोखे सदैव ख़ुशि रखंदी बच्चनि खे तोखे यार। ऐं तव्हांजे पाड़े वारा बि तव्हां खां ख़ुशि रहंदा। आया एतिरी तव्हांजे घर में मानी हूंदी, एतिरी घर में मानी हूंदी कि पड़ोसियनि खे पाड़े वारनि खे बि मानी ॾींदो। अच्छा साईं। हा साहब एतिरो रहीम दिल आहे न। हा तव्हां जेको आहे न जाम कमाईंदो। हा ऐं कंपनी मोटरसाइकिल अथव? हाँ साईं मोटरसाइकिल आहे। हिन वक़्तु त मां डिलक्स ॿार बिठी आहे ॿार मोटरसाइकिल आहे। अलाह शुक्र आहे रिश्को बि आहे। हाँ पंहिंजो आहे धंधो मतिलबु मिली रोज़गार कोन्हो कोरोना बेली त बेरोज़गार वेठोसीं नौकरी वोकरी वई हली त माशाल्लाह ड्राइवरी बि सुठी कंदो आहे कार हलाए वञा। न इहो ख़ाली मोटरसाइकिल खपे। अच्छा कंपनी तव्हांखे शापर ॾींदी। अच्छा ऐं तव्हांखे कॉन्फिडेंस सां अंदरि वञिणो आहे जिथे असां मोकिलींदासीं। इहो ख़बर न पवे कि छोकिरे वारनि जी तरफ़ां आयो या छोकिरी वारनि जी तरफ़ां आयो। अच्छा बसि वञिणो आहे ऐं थोरी देरि खां पोइ उते अंदरि वेहणो आहे। तव्हांजो कमु इहो आहे। अच्छा वेहणो आहे ऐं उते मानी स्टार्ट थिए ऐं तव्हांजा शापर खुली वञनि। ड्यूटी तव्हांजी थी वञे। शापर खुली वञनि छा माना शादी हाल में मानी विराइणी आहे? न तव्हांजी ड्यूटी आहे कॉन्फिडेंस सां उते वञी वेहणो आहे सभिनि सां मिलणो आहे। ऐं जीअं दावती आहियो तव्हां जीअं दावती आहियो वही वेही रहणो आहे। मानी स्टार्ट थींदी त बसि तव्हां जूं थैलियूं खुलनि। सुको हिकिड़े पासे टिक्का इहो हिकिड़ी थैली में, बिरयानी हिकिड़ी थैली में, कोरमो हिकिड़ी थैली में। इन ईअं कॉन्फिडेंस सां ईअं रखणा अथव। खाली थाल घुराइणो अथव। बाबा कोरमो ते खणी अच। बाबा हेॾा कोरमे जो थाल अचे ऐं सिधो थैली। दावती तव्हां चवंदा केरु हूंदो दावती? दावती कंहिंजो कोन्हे। पोइ दावती कोन्हे हाल में न बसि छा तव्हां ड्यूटी आहे। मज़ाक त कोन था कयो। न इहो कहिड़ी ड्यूटी आहे? अच्छा जंहिंजी शादी जो हलियो वञा ये तव्हांजी ड्यूटी आहे न। कंपनी तव्हांखे 70% कंपनी रखंदी 30% जेकी। अच्छा पोइ शाहपुर भरे छा कयां? पोइ अची कंपनी खे ॾियणी अथव। कंपनी छा कंदी? कंपनी मूं वटि अची घर रखी छॾंदो ऐं पाण कुझु बि कयां हुन मां 30% तव्हांजो बोर्ड मानी। ऐं हा कस्टर खे हथु कोन आणणो अथव। अच्छा मुंहिंजे बदिले मोचरा केरु खाईंदो? वो तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां साईं मज़ाक कयो चलो तो नहीं छो
सफ़ा को मशहूर हाँ छो कि ऑफिस खोलियो नौकरी वजे हाँ वरी खुश में तो दुआ मिला भेणा खुदा जी तो मार पगा शादी हाल में किरी वना मानी वनी वठा ऐं कस्टर्ड कोन खाइणो तो पहिरीं ॿुधाइजो न ए खाइण के धूर विझो पढ़ाई काज में घिरी वना वनी मानी वनी खा जब शाप खुदा अच्छा जा शाप दियो यार चला तो कोने साहब त मज़ा में के मुसा न न साईं नौकरी आहे हाणे तव्हांजी पक्की ना नौकरी ता आहे मतलब ये पात्र खाया घोटो वंजा अगर माई न वंजा कंपनी 10-15 हज़ार रुपया ॾींदी त कुझु त फ़ाइदो खणंदी न अरे धूर भी यही कंपनी के धूर जी ते बूथ के मैं नौकरी दो दे मान लगे मान ला मजाक में करी नौकरी दो दे तव्हां कोन कंदो न ना बाबा धूर जी नौकरी के हां समझो के सोचे वठो वॾो फ़ाइदो अथव अरे भाई ने धूर जी विच मानो ने मोचला खाया હવે તો કે કરણી કરે નેક્સ્ટ